अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामा जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त थी इन में हाणे छा थियण वारो आहे। छा इन किस्त में सिजावल ऐं शेर अली जो अॻिते वरी जहिड़ो थींदो या वरी इहे हवाल इन्हनि जा ख़ाली पिया हलंदा। छा मीर वाक़ई सोढल खे सटको ॾियण वारो आहे? छा पंहिंजे दोस्त खे कुटको ॾेई मीर वाक़ई मूंसां ते बि शक करे रहियो आहे त उन्हनि जी भेण खे अगवा कयो आहे, या मीर जेको आहे दोस्तों बिल्कुलु ख़िलाफ़ थी वेंदो मूंसां जे। दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, सॼी एपिसोड में तव्हांखे नंढड़े एपिसोड में वॾी ख़बर ॾींदासीं ऐं दासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा, पहिरीं ॻाल्हि त हाणे सोढल खे सटको ईंदो, इहो जेको बक्सल वठी वियो आहे इहो कुटको ॾियाईंदो, मीर जी जॻह ते वठी ईंदो। मीर इन खे ॿधी इन खां पुछंदो वाक़ई तूं सोणी खे अगवा कयो? मूंसां जे चवण ते हू चवंदो ईअं थी नथो सघे, असां ईअं कीअं कंदासीं, तोसां ईअं असां करे नथा सघूं। पोइ बि मीर इन ते एतबार न कंदो, मीर इहा ॻाल्हि सोचींदो त इहो कूड़ थो वणे ऐं मीर दोस्तों हाणे बिल्कुलु ख़िलाफ़ थी वेंदो आहिस्ता आहिस्ता मूंसां जे। बाक़ी शेर अली ऐं जेको सिजावल हिक ॿिए खे धमकियूं ॾिनियूं आहिनि, इहे हवाली इहे ख़ाली पोलाव पिया हलंदा। इहे हवाल इन्हनि जा अॻिते बि डायलॉग ईअं हलंदा रहंदा, हिक ॿिए जे करे हो गऊं चोरींदो, करे हो मेंह चोरींदो, करे हो पादर हणंदो, करे नितर हणंदो, इहे हिक ॿिए खे पिया हणंदा। बाक़ी मीर ऐं मूंसां जो मलाखड़ो अन क़रीब दोस्तों थियण वारो आहे। ख़ुदा हाफ़िज़।